अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इंफो। आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों, इंसान खे शायदि फितरी तौरु ॿियनि जे वाता पंहिंजे बारे में ॿुधणु पसंदि आहे। इन मक़सद लाइ इंसान मुख़्तलिफ़ तरीक़ा अपनाया आहिनि। कंहिं नजूमी खे हथु ॾेखारणु या जोगियुनि खां ढारा विझाइणु। इन इल्मनि मां हिकु इल्मु आहे सितारनि जो, या जंहिंखे स्टार्स बि चवनि था। तव्हां अक्सर सिंधी अख़बारनि में बि पढ़ियो हूंदो या दोस्तनि खां ॿुधो हूंदो। हिन वीडियो में ॾिसंदासीं त सितारा आख़िर आहिनि छा, या असांजो सितारो कहिड़ो आहे। मुंहिंजो इन चीज़ ते यकीन त न आहे, पर हिकु मालूमात जे हिसाब सां वीडियो ठाही आहे। वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। दोस्तों, सितारनि में जेको हुजे थो उनखे तस्लीम कयो वञे इहो ज़रूरी न आहे, पर सितारनि सां दिलचस्पी रखण वारनि जो शौक़ु हूंदो आहे त सितारनि जी चाल कहिड़ी आहे, या सितारे मुताबिक़ असांजे मुस्तक़बिल में छा थी रहियो आहे। इहा ई वजह आहे हज़ारे माण्हू इंटरनेट ते पंहिंजे सितारनि जे बारे में ॻोल्हींदा रहंदा आहिनि। माहिरीन जे मुताबिक़ 12 सितारा आहिनि। सभ खां पहिरियों सितारो जदी आहे, जंहिंखे अंग्रेज़ी में कैप्रिकॉर्न चवंदा आहिनि। हाणे तव्हांखे कैप्रिकॉर्न जी मुख़्तसर तारीफ़ ॿुधाईंदासीं। दोस्तों, साॻी रीति तव्हां सम्झी वञो त ॿिया सितारा बि माण्हू जी ज़िंदगी जे बारे में ॿुधाइनि था। हिन वीडियो जे आख़िर में तव्हांखे ॿुधाईंदासीं तव्हांजो सितारो कहिड़ो आहे। अचो त कैप्रिकॉर्न यानी जदी खे ॾिसूं था। 22 दिसंबर खां 20 जनवरी ताईं पैदा थियण वारनि जो सितारो कैप्रिकॉर्न आहे, यानी जदी आहे। हाणे हीउ सितारो चवे थो, हिन माण्हू जा ख़ुशकिस्मती वारा पथर अक़ीक़ ऐं नीलम आहिनि। ख़ुशकिस्मती जो ॾींहुं छंछरु यानी सैटरडे आहे। हिन जो रंग नीरो, नासी ऐं कारो आहे। जदी कैप्रिकॉर्न वारा मज़बूत इरादनि वारा थियनि था। उन्हनि में सब्र ऐं साबित क़दमी थिए थी। साफ़ फ़िक्र जा माण्हू आहिनि। पकी दोस्ती करणु पसंदि कंदा आहिनि। उहे कारोबार जी तरक़ी में ॾींहुं राति हिकु था करे छॾनि। दोस्तों, ॿियनि सितारनि जो बि इहो ई कमु हूंदो आहे, या इन चीज़ खे ई माण्हू ॻोल्हिनि था सितारनि जे ज़रिए। ॿिया सितारा ही आहिनि। तव्हां पंहिंजी पैदाइश जी तारीख़ मुताबिक़ पंहिंजो सितारो मालूम करे था सघो। जदी, जंहिंखे अंग्रेज़ी में कैप्रिकॉर्न चवनि था, 22 दिसंबर खां 19 जनवरी ताईं पैदा थियण वारनि जो सितारो जदी यानी कैप्रिकॉर्न आहे। ॿियो सितारो दिलो आहे, जंहिंखे अंग्रेज़ी में एक्यूरेस सॾींदा आहिनि। प्रोनाउंस मुंहिंजी शायदि सही न हुजे। 20 जनवरी खां 18 फरवरी ताईं पैदा थियण वारनि जो सितारो दिलो आहे, यानी कि एक्यूरेस। टियों सितारो होत आहे, जंहिंखे अंग्रेज़ी में पिक्सिस सॾींदा आहिनि। 19 फरवरी खां मार्च 20 ताईं पैदा थियण वारनि जो सितारो होत यानी पिक्सिस आहे। हमल अंग्रेज़ी अरीस, मार्च 21 खां अप्रैल 19 ताईं पैदा थियण वारनि जो सितारो हमल यानी अरीस आहे। सूर अंग्रेज़ी तौरस, 20 अप्रैल खां मई 20 ताईं पैदा थियण वारनि जो सितारो सूर यानी कि तौरिस आहे। जूज़ा अंग्रेज़ी जिमिनी, मई 21 खां 21 जून ताईं पैदा थियण वारनि जो सितारो जूज़ा यानी कि जिमिनी आहे। सरतान अंग्रेज़ी कैंसर, 22 जून खां जुलाई 22 ताईं पैदा थियण वारनि जो सितारो सरतान यानी कि कैंसर आहे। असद अंग्रेज़ी लियो, 23 जुलाई खां 22 अगस्त ताईं पैदा थियण वारनि जो सितारो असद यानी कि लियो आहे। सिम्बला अंग्रेज़ी विर्गो, 23 अगस्त खां 22 सितंबर ताईं पैदा थियण वारनि जो सितारो सिम्बला यानी कि विर्गो आहे। मीज़ान अंग्रेज़ी लिब्रा, 23 सितंबर खां 22 अक्टूबर ताईं पैदा थियण वारनि जो सितारो मीज़ान यानी कि लिब्रा आहे। अक़रब अंग्रेज़ी स्कॉर्पियो, 23 अक्टूबर खां 21 नवंबर ताईं पैदा थियण वारनि जो सितारो अक़रब यानी कि स्कॉर्पियो आहे। दोस्तों, आख़िरी सितारो कोस आहे, जंहिंखे अंग्रेज़ी में सेगेटियस सॾींदा आहिनि। 22 नवंबर खां 22 दिसंबर ताईं पैदा थियण वारनि जो सितारो कोस यानी कि सेगेटियस आहे। जहिड़ी तरह असां पहिरें सितारे जे बारे में ॿुधायो हो, अहिड़ी तरह ॿिया सितारा बि कमु कंदा आहिनि। दोस्तों, उमेदु आहे हिन वीडियो में तव्हांखे कुझु न कुझु मालूमात ज़रूरु मिली हूंदी। हाणे कमेंट में ज़रूरु ॿुधायो तव्हांजो सितारो कहिड़ो आहे। वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।